नाज़रीन, लखी गुलाम शाह जे शहरियुनि पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध खे रद्द करे छॾियो आहे। उन हवाले सां शहरियुनि आवाज़ टीवी जे रिपोर्टर हिदायतुल्लाह महर सां कहिड़ा वीचार वंडिया आहिनि, अचो त ॾिसूं। पेट्रोल पाजो या तेल भरायूं असां आज़ार में अची विया बाबा। हुकूमत अपील कई थी वई बाबा तेल खे लाहियो, अघ में इलाही महांगी थी वई आहे, सभु शइ इज़ाफ़ो थी वई आहे। पेट्रोल जा डेली जेके हर महीने अघ वधंदा लाज़मी ॻाल्हि आहे। पेट्रोल जी क़ीमत वधंदी त किरावनि में इज़ाफ़ो थींदो, किरावनि में इज़ाफ़ो थींदो, डाक्सनियूं आहिनि, वैगनियूं आहिनि या ट्रक आहिनि, जेके बि आहिनि उन्हनि जो किरायो चाढ़ियो वेंदो। उन सॼी जेको वज़न अची लहे थो उहो सॼो लहे थो ग़रीब आवाम जे मथां। माना महांगाई जेकॾहिं 2 रुपया वधे थो पेट्रोल ते, त वैगननि वारा 10 रुपया किरायो वधाए था छॾनि, या बसियुनि वारा या कोचुनि वारा किरायो वधाए था छॾनि। अहिड़े तरीक़े सां ट्रकनि वारा बि पंहिंजी किरायनि में इज़ाफ़ो करे अशिया खुर्दो नोश खे महांगो करे था छॾनि। स्टूडेंट माण्हू अना जाना कंदा आहियूं, स्कूल वेंदा आहियूं। ग़रीब माण्हू पेट्रोल न गाॾी में विझायूं या पढ़ाई पंहिंजी कयूं, पंहिंजो ख़र्चु हलायूं। ग़रीब माण्हू असां हुकूमत खां मुतालबो था कयूं त महिरबानी करे सस्तो कयो हिन पेट्रोल खे, जीअं पढ़ाई बि असां पंहिंजी आसानी सां हल करे सघूं, पढ़ाई पंहिंजो हल करे सघूं। ऐं इमरान खां मुतालबो आहे त इहो महिरबानी करे पेट्रोल सस्तो कयो वञे। महांगाई त हद खां वधीक थी वई आहे, हर शइ जी महांगाई थी वई आहे। तेल त अञा जेको आहे न चोट चाढ़े छॾियो आहे। इमरान खान अचण सां चयो त मां तब्दीली आणींदुमि। तब्दीली त इहा आंदी अथई जेको आहे त हर 8 ॾींहं हर 15 ॾींहं तेल 10 रुपया 5 रुपया चाढ़ियूं वेठो आहे। हाणे जेकॾहिं मिसाल को ॿार वञे थो, को ॿार बचे खे दवा लाइ वठी, त पहिरियां सोचे निकिरे थो त घरां अॻ में त तेल विझरायां। जॾहिं 2 सौ जो तेल माण्हू विझराईंदो तॾहिं लखीअ खां सखर शिकारपुर मां दवा दारूं वठी मोटी ईंदो। माण्हू तेल जो गुज़ारो करे किरावा भरे। ग़रीब आवाम जो खाइण पीअण जे लाइ कुझु बि न आहे। हिन जदीद दौर में असां महांग आहे, असांखे खाइण पीअण लाइ न आहे। असां मज़ूर माण्हू आहियूं, कमायूं था त तॾहिं खाऊं था। महिरबानी करे तेल लाथो वञे जीअं ग़रीब आवाम ऐं गुज़र सफ़र पंहिंजो करे सघे।